हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। अॼु खां असां सिखी रहिया आहियूं टेंस छा लाइ सिखी रहिया आहियूं? छो जो असांखे इंग्लिश ॻाल्हाइणी आहे। असांखे अगरि इंग्लिश ॻाल्हाइणी आहे त असांखे टेंस अचणु लाज़मी आहिनि ऐं उहे ई असां अॼु खां स्टार्ट करे रहिया आहियूं। अगरि तव्हांखे मुकमल टेंस खपनि त असांजे हिन चैनल खे हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं असांजे बेल आइकन वारो जेको बटण आहे इन ते बि क्लिक करियो ताकी असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अॼु स्टार्ट करियूं था पार्ट 1 खां, जिते असां पढ़ंदासीं प्रेज़ेंट सिंपल टेंस। इन खां पोइ प्रेज़ेंट बि थिए थो, पास्ट बि थिए थो, फ्यूचर बि थिए थो। इहो अवां पोइ वीडियो में सिखी आया आहियो। हाँ स्टार्ट करूँ था प्रेज़ेंट सिंपल टेंस का, लेकिन इन खां पहिरियों आउं ॿुधाइणु चाहियां थो त अव्हांखे टेंस सिखणा छा लाइ आहिनि। अगरि अव्हांखे इंग्लिश ॻाल्हाइणी आहे, कंप्लीट ॻाल्हाइणी आहे, कंहिं सां टांकी करणी आहे, अव्हांखे किथे बि स्पीच करणी आहे त अव्हांखे टेंस अचणु लाज़मी आहे। टेंस छा कंदो आहे? असांखे सही अल्फाज़ खे सही जॻह ते लॻाइण में मदद करे थो। कीअं त मूं वटि किथे वर्ब इस्तेमालु थिए पियो, किथे ऑब्जेक्ट पियो थिए, किथे सब्जेक्ट पियो थिए ऐं किथे एक्सटेंशन इस्तेमालु थी रहियो आहे। इहो सभु असां टेंस जी मदद सां ई सिखी सघूं था। ऐं टेंस घणा आहिनि? 3, प्रेज़ेंट, पास्ट, फ्यूचर। हाणे इहे टिनी खे सिखण खां पोइ अव्हां इंग्लिश कंप्लीट ॻाल्हाए सघो था, लेकिन शर्त इहा त अव्हांखे केतिरनि ई लफ़्ज़नि जी माना अचणु घुरिजे। हाणे स्टार्ट करियूं था पंहिंजे कोर्स के, पंहिंजे लेक्चर के पार्ट 1 खां। प्रेज़ेंट सिंपल टेंस सिंधी में सुञाणप कंहिं बि जुमिले जे आख़िर में थो, था, थियूं वग़ैरह अचे त असां चवंदासीं ही प्रेज़ेंट ऐं सिंपल टेंस जो जुमिलो आहे। असांखे इहो मालूम हुअणु खपे त कहिड़ो जुमिलो कहिड़े टेंस जो आहे। असां इन लाइ असां छा कंदासीं, सिंधी में ही सुञाणप आहे त को बि जुमिलो अगरि ख़तमु थी रहियो आहे, छा ते थो त, था त, थियूं यानी कि थे वारे लफ़्ज़ सां ख़तमु थी रहियो आहे त असां सम्झंदासीं ही छा जो जुमिलो आहे? प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जो जुमिलो आहे। ठीकु आहे। हाणे इन जो कुझु मिसालियूं था ताकी अव्हां सम्झी सघो। आउं स्कूल वञा थो, हिते ॾिसो, आउं स्कूल वञा थो, अञा थो लिखे छॾियो आहे, सॉरी, वञा थो। ही ख़त लिखे थो, उहे क्रिकेट खेॾनि था। ही छा आहिनि? प्रेज़ेंट सिंपल टेंस जा जुमिला आहिनि। अच्छा, इन खे इंग्लिश में कीअं सुञाणे सघूं था? इंग्लिश में सुञाणप लाइ वरी ही आहे त पहिरीं हुजे सब्जेक्ट, पोइ फस्ट फॉर्म ऑफ वर्ब हुजे, इन खां पोइ ऑब्जेक्ट हुजे त असां चवंदासीं ही सिंपल टेंस जो जुमिलो आहे। इन जा बि कुझु मिसाल वठो, लेकिन इन खां पहिरियों आउं इहो ॿुधायां त सब्जेक्ट छा आहे, वर्ब छा आहे, ऑब्जेक्ट छा आहे। सब्जेक्ट असां चवंदा आहियूं कमु करण वारे खे, जेको कमु करे रहियो हुजे, इहो छा आहे? सब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट वर्ब छा आहे? वर्ब चवंदा आहियूं को बि कमु। अच्छा, को बि कमु हुजे, इन खे असीं छा चवंदा आहियूं? हीअ आहे वर्ब। ऑब्जेक्ट छा आहे? ऑब्जेक्ट असीं चवंदा आहियूं कमु जंहिं ते कमु हुजे। अच्छा, कमु छा ते थी रहियो आहे, इन खे असीं चवंदा आहियूं ऑब्जेक्ट। चलो मिसाल ॾियूं था। आई कैच अ बॉल, हिते कैच करण वारो केरु आहे? कैच करण वारो आहे आई यानी कि कमु करण वारो केरु आहे? सब्जेक्ट। अच्छा, कैच छा पियो करे? बॉल। अच्छा, कमु छा ते थी रहियो आहे? बॉल ते। बॉल छा आहे? ऑब्जेक्ट। बॉल खे छा पियो करे? उछलाए पियो, कैच पियो करे, झले पियो। हिते बॉल खे कैच करे रहियो आहे त हिन जो कमु छा थियो? करणु। कैच करणु आहे त हिते कैच थी वियो वर्ब। हाणे तव्हां ईअं मिसाल ई वठो, यानी कि जंहिं लफ़्ज़ जे सिंधी में आख़िर में ड़े अचे त इन खे असीं वर्ब चवंदा आहियूं। कैच झपणु, उछलाइणु, खाइणु, पीअणु, उथणु, वेहणु, सुम्हणु, ड़े अचे पियो आख़िर जी महिल, इन खे असीं चवंदासीं वर्ब। अॻिते वधूं था। अव्हांखे हिकु ॻाल्हि नोट करणी आहे त अगरि सब्जेक्ट में ही हुजे, शी हुजे, इट हुजे या को नालो हुजे त असां वर्ब में एस या ईएस जो इज़ाफ़ो कंदासीं। कीअं इज़ाफ़ो कंदासीं? लाइक करियो त आई मेक टी, आऊं टी ठाहियां थो। हिते आई आहे सब्जेक्ट में त असीं मेक वर्ब आहे, इन में को बि इज़ाफ़ो न आहे कयो। ही अची वञे त असीं मेक्स में एस जो इज़ाफ़ो कयोसीं। उमेद करां थो त अव्हांखे ही क्लियर थी वियो हूंदो त किथे अव्हांखे एस ॾियणो आहे, किथे अव्हांखे एस न आहे ॾियणो। एस हमेशह अव्हांखे वर्ब में ई ॾियणो आहे, न कि ऑब्जेक्ट में। ऑब्जेक्ट में अव्हांखे एस न आहे, इज़ाफ़ो न आहे करिणो। ऑब्जेक्ट सेम रहंदो, लेकिन जेको वर्ब आहे इन में अव्हांखे एस या ईएस जो इज़ाफ़ो करिणो आहे। हाणे अफर्मेटिव खां स्टार्ट करियूं था। अफर्मेटिव चवंदा आहिनि हाकारी कमु, उहे कमु जेके हाकारी हुजनि, उन लाइ असीं अफर्मेटिव इस्तेमालु कंदा आहियूं। अफर्मेटिव जो फार्मूलो छा आहे?
फॉर्मेशन छा आहे, इहो आहे सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। इन जी फॉर्मेशन आहे, यानी कि पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब हुजे एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। इन जा कुछ मिसाल ॾियूं था, इन में असीं सम्झण जी कोशिशि करियूं था। द सन राइज़िस एवरी मॉर्निंग, सूरज छा आहे हर सुबुह जो उभरंदो आहे। हिते छा आहे सन, सन यानी कि सूरज, सिज, सिज छा पियो थिए राइज़, उभरे पियो। अच्छा सिज छा आहे सिंगुलर आहे, हिकु नालो आहे, इन लाइ असीं हिते राइज़िस कयोसीं। हिते ना त ही राइज़ थी आहे, हिते ॿियो को नालो हुजे हा प्लूरल हुजे हा, हिते राइज़ करियो। हिते छा आहे सन सिंगुलर नालो आहे, इन लाइ असीं राइज़िस कयोसीं। सन छा आहे सब्जेक्ट आहे, राइज़िस वर्ब आहे, ऐं एवरी मॉर्निंग छा थी वियो, ही थी वियो ऑब्जेक्ट। अच्छा वली लिव्स इन द एंटार्कटिका, वली छा आहे एंटार्कटिका में रहे थो। वली हिकु नालो आहे, हिकु नेम आहे, इन लाइ असीं छा कंदासीं, लिव में असां एस जो इज़ाफ़ो कंदासीं। डेफिनेटली ही छा आहे वली छा आहे हिकु प्लूरल नेम आहे, सॉरी सिंगुलर नेम आहे, इन लाइ असीं वर्ब में इज़ाफ़ो कयोसीं। किथे रहे थो एंटार्कटिका में रहंदो आहे। हिते एंटार्कटिका छा आहे ऑब्जेक्ट। अच्छा देन डॉग्स लव प्लेइंग इन वाटर, डॉग्स छा कंदा आहिनि वाटर में खेॾणु पसंदि कंदा आहिनि। हिते डॉग हुजे हा त हिते लव्स एस जो इज़ाफ़ो ॾियूं हा वर्ब में, लेकिन हिते डॉग्स आहे यानी कि केतिरा ई कुत्ता थी विया, इन लाइ असीं वर्ब में इज़ाफ़ो नाहे कयोसीं। हिते ही प्लूरल आहे ना कि सिंगुलर, ही छा आहे हिते डॉग्स प्लूरल आहे। इन खां अलावा द अर्थ गोज़ अराउंड द सन, अर्थ छा आहे ज़मीन छा आहे सिज खे चक्कर लॻाईंदी आहे, त हिते अर्थ यानी कि सिंगुलर आहे, हिते असीं छा कंदासीं गोज़ ॾींदासीं। इन खां अलावा पंहिंजे माइंड में करो त किथे बि नालो हुजे ऐं पोयां नाले जे पोयां एस न हुजे या उहो सिंगुलर हुजे, त हुते असां वर्ब में एस या एस जो इज़ाफ़ो कंदासीं। नाकारीअ नेगेटिव, नेगेटिव जी फॉर्मेशन छा आहे ऐं ॾिसी वठो। नेगेटिव जी फॉर्मेशन आहे सब्जेक्ट हुजे पोयां डू नॉट या डज़ नॉट असांखे एनी हाउ लॻाइणी आहे, देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। डू नॉट, हाणे हिते ॾिसो अवां ठाहियो आहे हिकु ऑप्शन डू नॉट एंड सेकेंड ऑप्शन इज़ डज़ नॉट। हाणे असांखे इहो सम्झणो आहे त डू नॉट केस त इस्तेमालु करिणो आहे, डज़ नॉट कहिड़नि सेंटेंस सां इस्तेमालु करिणो आहे। ऐं डू नॉट जेको असांखे आई सां, वी सां, यू सां, दी सां ऐं प्लूरल नेम सां इस्तेमालु करिणो आहे। ऐं डज़ नॉट असांखे छा सां इस्तेमालु करिणो आहे, ही सां, शी सां, इट सां, ऐं देन सिंगुलर नेम सां असांखे छा करिणो आहे डज़ नॉट इस्तेमालु करिणो आहे। सिंगुलर नेम की अली, अहमद, इक़बाल, ही छा आहिनि ही सिंगुलर नेम आहे, हिन लाइ असीं डज़ इस्तेमालु कंदासीं। अगरि बॉय आहे त बि डज़ इस्तेमालु कंदासीं, अगर बॉयज़ थी वञे त पोइ असांखे डू नॉट करिणो आहे ना कि डज़ नॉट। उम्मीद अव्हांखे ही बि क्लियर थी वियो हूंदो। अच्छा कुझु मिसाल वठूं था, नेगेटिव जा साॻुणा ई आहिनि। हिते ॾिसो द सन डज़ नॉट राइज़ एवरी मॉर्निंग। हिते अव्हां हिकु ॻाल्हि नोट करियो, सन खां पोइ डज़ नॉट अची वियो त असां वर्ब में को बि इज़ाफ़ो नाहे कयो। छा लाइ, ऑलरेडी डज़ में ई या एस जो इज़ाफ़ो आहे, ई एस जो इज़ाफ़ो डज़ में अची वियो त असांखे वर्ब में को बि इज़ाफ़ो नाहे करिणो। नेगेटिव में अव्हांखे वर्ब में इज़ाफ़ो नाहे करिणो ऐं ऑब्जेक्ट ईअं ई सेम रहंदो आहे। त हिते असां छा कंदासीं, सन छा आहे हिकु आहे, कंहिंजो नालो आहे, त असां हिते डज़ नॉट ॾींदासीं। डू नॉट नाहे ॾियणो, डू नॉट किथे ॾींदासीं जिते प्लूरल हुजे, जीअं डॉग्स, डॉग्स में असां छा कंदासीं प्लूरल आहे त हिते असां ॾींदासीं डू नॉट, डू नॉट प्लूरल आहे। एंड देन सेमी एंड सेंटेंस। उम्मीद तव्हांखे नेगेटिव क्लियर थी वियो हूंदो। एंड देन लास्ट इज़ इंट्रोगेटिव यानी कि सवालिया, उहे जुमिला जेके सवालिया हुजनि, जंहिंमें असांखे सवाल थियो, सवाल असांखे थियो वञे, सवाल असां कयूं, इन खे असां चवंदा आहियूं इंट्रोगेटिव। इन जी फॉर्मेशन इहो आहे त डू या डज़ असांखे पहिरीं लॻाइणो आहे, पोइ सब्जेक्ट एंड देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड द लास्ट ऑब्जेक्ट। पर असांखे हीअ ॻाल्हि ज़हन में रखो, तव्हांखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। अगर अव्हां सेंटेंस जे लास्ट में क्वेश्चन मार्क न ॾिनी, तव्हांजो सेंटेंस कंप्लीट जेको आहे उहो ग़लति थी वेंदो, करेक्ट कोन हूंदो। इहे एग्ज़ाम्पल आहिनि, सेमी सेंटेंस आहिनि, इन लाइ त असां इहे सेंटेंस इन लाइ इस्तेमालु करे रहिया आहियूं ताकी अव्हांखे सम्झण में आसानी थिए।
डज़ द सनराइज़ एवरी मॉर्निंग। हिते बि डज़ में ईएस या ईएस जो इज़ाफ़ो थी वियो आहे त असां वर्ब में इज़ाफ़ो न कंदासीं। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीउ डज़ पहिरीं सब्जेक्ट खां पोइ ऐं प्लस में नाट जो इज़ाफ़ो, लेकिन नाट असां हिते न इस्तेमालु कंदासीं, सिर्फ़ु हिते इस्तेमालु कंदासीं डज़, उहो बि सब्जेक्ट खां पहिरीं, बाक़ी जुमिलो सेम हूंदो एंड देन लास्ट में असांखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। इन खां अलावा अगरि जो प्लूरल हुजनि त असांखे डू ॾियणो आहे, डू डॉग्स। अच्छा, डू डॉग्स थी वियो। इन खां अलावा लव प्लेइंग इन द वाटर। हाणे हिते सवाल जी माना छा पई निकिरे? हाणे हिते पहिरीं सवाल जी माना सिंपल प्रेजेंट यानी कि अफर्मेटिव में इन जी माना हुई डॉग्स लव प्लेइंग इन वाटर, यानी कि कुता पाणी में खेॾणु पसंदि कनि था इज़ीली। इन खां अलावा ॿियो जेको नेगेटिव में आयो, डॉग्स डू नॉट लव प्लेइंग इन द वाटर, कुता पाणी में खेॾणु न पसंदि कंदा। हाणे हिते हिन सेंटेंस जी माना छा पई निकिरे? छा कुता पाणी में खेॾणु पसंदि कनि था? छा ज़मीन सिज खे चकर लॻाए थी? छा वली इंटरगटिका में रहे थो? इहे आहिनि सुवाल। छा सां असां सिंधी में इन जी सुञाणप आहे, छा सां इहो जुमिलो स्टार्ट थिए थो। उमेद त तव्हांखे हीउ क्लियर थी वियो हूंदो, तव्हांखे सही सम्झ में अची वियो हूंदो। अगरि पोइ बि किथे को तव्हांजो क्वेश्चन हुजे, किथे तव्हांजी का डिफ़िकल्टी हुजे, का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे या मूंखां मिस थी वई हुजे, त तव्हां मूंखे कमेंट करे पुछा करे सघो था। लेकिन